من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله وكونوا مع الصادقين ما كان لأهل المدينة ومن حولهم من الأعراب أن يتخلفوا عن رسول الله ولا يرغبوا بأنفسهم عن نفسه ذلك بأنهم لا يصيبهم ظمأ ولا نصب ولا مخمسة في سبيل الله ولا يطؤون موطئا يغيظ الكفار ولا ينالون من عدو نيلا إلا كتب لهم به عمل صالح إن الله لا يضيع أجر المحسنين ولا ينفقون نفقة صغيرة ولا كبيرة ولا يقطعون واديا إلا كتب لهم ليجزيهم الله أحسن ما كانوا يعملون وما كان المؤمنون لينفروا كافة فلولا نفر من كل فرقة منهم طائفة ليتفقهوا في الدين ولينذروا قومهم إذا رجعوا إليهم لعلهم يحذرون صدق الله العظيم اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد عزیزان گرامی हेॾो वॾो मजमा पर माण्हू सलात शरीफ़ तमामु घटि था पढ़नि ईअं न कजे बाबा اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد छो त को बि माण्हू तज़किरे ॿुधण खां पोइ जे सलात शरीफ़ नथो पढ़े त पोइ उहो बदबख़्त रहिजी थो वञे हाणे क़ुर जे जलसे में अचे असां रहिजी वञूं ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे अल्लाह सभिनीनि खे नसीब फरमाए अज़ीज़ान गिरामी अल्हम्दुलिल्लाह क़ुर मजीद जे हिन वाइज़ ऐं जलसे में अवां आया आहियो ऐं रब सुब्हानहू व तआला दूर दराज़ जे मुसलमाननि जे अॻुवाणनि आलमनि सां असांखे मिलाए ऐं ज़ियारत थो कराए ऐं उन्हनि जा बयान ऐं फ़यूज़ात ॿुधाए थो इहा अल्लाह साईं जी हिकिड़ी अहसान ऐं ख़ुसूसी महिरबानी आहे इन ते असां अल्लाह जो शुक्र कयूं अल्हम्दुलिल्लाह ऐं ॿियो त असां हिन ॻाल्हि ते ज़ोर ॾियूं त इन अल्लाह जे ज़िक्र जे मजलिसुनि में क़ुर जे मजलिसुनि में जेतिरो थी सघे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे फर्माबरदारीअ जा हुकुम ऐं जिन जिन शयुनि ऐं गंदगियुनि खां अल्लाह जे कलाम ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना फरमायो आहे उन्हनि कमनि खां असां भॼी परे थियूं जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में अल्लाह ताला फरमायो आहे त मा आताकुमुर रसूल फखुदूह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको कुझु तव्हांखे ॾियनि त उहो वठो वमा नहाकुम अन्हु फंतहू ऐं जंहिं शइ खां तव्हांखे रोकियुनि उन खां रुकिजी पओ जेको हुकुम थिए उहो करिणो आहे तव्हां अॻ में साईं मौलाना साहिब जन खां ॿुधो त सिर ॾियणो पवे जेको ॾियणो पवे ॾिबो पर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो हुकुम ऐं उन्हनि जो झंडो मथे कबो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लश्कर पंहिंजो मोकिलियो टिनि सहाबा खे हुकुम कयो हुयो झंडे खणण जो पर झंडो त हिकिड़ो खणंदो आहे या टे खणंदा हुआ हिकिड़ो खणंदो पर उन्हनि टिनिनि खे ॼण त बिशारत बि ॾिनो हज़रत ज़ैद बिन हारिसा खे हज़रत अब्दुल्ला बिन रवाहा खे ऐं हज़रत जाफ़र खे फरमायूं त ज़ैद खे झंडो हूंदो जे उहो शहीद थी वञे त उन खां हज़रत अब्दुल्ला बिन रवाहा झंडो वठे जे उहो शहीद थी वञे त उन खां हज़रत जाफ़र झंडो वठे टिनि माण्हुनि जो हुकुम ॿुधायूं चौथे जे लाइ न ॿुधायूं छो त शहादत झंडे बरदारनि खे एसि ताईं अचणी हुई ईअं ई थियो पर छा इन्हनि सहाबा जी अज़मत ऐं शान हुयो ऐं इन झंडे जो क़दुरु ऐं क़ीमत हे नबी झंडो आहे मां अर्ज़ु कयां त दुनिया जी तहक़ीक़ इस्लामी दुनिया जी तहक़ीक़ ऐं हर मुहक़िक़ जी तहक़ीक़ इहा आहे त हे जेको असांखे नबवी झंडो मिलियो आहे अछनकारनि पटनि सां इहो मुहम्मद रसूलुल्लाह जो झंडो आहे इन खे सरबुलंद रखण जे लाइ साहबी खे बाह में धक थो लॻे त बाह खे छो त हो चाहिनि था त इन झंडे खे केराए हेठि कयूं
बाह में धकु थो लॻे त हिकदमि झंडो उछलाए ॿी बाह सां पकड़े थो वठे, हिकिड़ी कटिजी वई, हाणे हिकु बाज़ू कटिजी वियो आहे, हिन मां रत थी वई, पर झंडो बुलंद आहे, नथो ॾिसे त बाह खे छा थियो आहे, नथो ॾिसे त इन खून खे कीअं बंदि कबो, परवाह न आहे। जॾहिं धकु थो लॻे ॿी बाह में धकु लॻण वारो त हिकदमि झंडो हिते झले, कंध सां ॿई बाहूं कटिजी वयूं, हाणे झंडो कंध में लॻल आहे, हीअं मुंडी में लॻल आहे। छा था सम्झो, असांखे पेर में कंडो थो लॻे त चवंदा मस्जिद न वेंदासीं, थोरी गर्मी थी थिए त मस्जिद निमाज़ पढ़णु कोन वञिबो, घर था निमाज़ पढ़ूं। भले माण्हू जी ॻाल्हि थो ॿुधायांव, जॾो त पढ़े ई कोन थो, पर भले माण्हूअ जी ॻाल्हि इहा आहे। ऐं जॾहिं उन जो सिर कमु अचण वारो आहे त हिकदमि ॿियो साहबी जंहिंखे झंडे जो हुकुम आहे उहो थो खणे, वरी उहो कमु अची थो वञे, हिकदमि हज़रत जाफ़र तो झंडो खणे, जॾहिं उहो शहीद थो थी वञे त चौथे नंबर ते ख़ुदि हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह अन्हु अचे झंडो थो खणे, ऐं पोइ अलाह ताला उन जे हथ ते फतह कई। मां अर्ज़ु कयां त हिन इस्लाम जे झंडे खे सरबुलंद रखण जे लाइ असांखे पंहिंजे खून ऐं पंहिंजे जान जो नज़रानो ॾियणो आहे। मां हिकिड़ी दोस्तनि खे ॻाल्हि अर्ज़ु कंदो वञा, छो त मूंखे ॾाढो दिलि में ॾुखाईंदी आहे, ऐं ज़ाहिर आहे त घणनि ॻाल्हियुनि दोस्तनि खे लॻंदी हूंदी त असांजा दोस्त ॿ टे कम कंदा आहिनि जेके परचम जी बेहुरमती में हूंदा आहिनि। हिकिड़ो त अक्सर जलसनि ऐं प्रोग्रामनि में हिननि स्टेजुनि ते झंडे खे टेबल पोश बणाईंदा आहियूं। अल्लाह अकबर, मां सम्झां थो कंहिं माण्हू इज़त वारे जे पीउ जो पटको हूंदो त उन खे बि हिते न कंदो टेबल पोश। अलाह जे रसूल जो परचम जंहिंखे सर बुलंद करण जे लाइ 3 सहाबा सिर जी कुर्बानी ॾेई विया, पर इन खे हेठि न थियण ॾियूं, असां वरी उनखे परचम हेठि करे हणूं, दीवारनि ते चिंबड़ायूं। वरी कॾहिं कॾहिं वॾनि प्रोग्रामनि में असांजा दोस्त वीचारा जेके इख़लास त ज़रूरु पर सम्झ घटि, त किन खे ॾिसे त मथे में टोपियूं पायूं अथनि, किन खे ॾिसो त वरी गिडियूं या वास्कोटियूं या कमीसूं परचम जूं ठाहियूं पयूं अथनि। अदा काॾे परचम जो काॾे असांजी किनी कमीस जेका पघर ऐं धप में हुजे, महिरबानी करे जमात खे गुज़ारिश आहे त ईअं न कबो, परचम जी हिफ़ाज़त कबी न, उनखे टेबल पोश बणाइबो। इन खे बसि हिकिड़ी सूरत त परचम खे सर बुलंद रखिणो आहे, ॿियो करिणो ई न आहे। ईअं कबो छा बा, कॾहिं पटको पेर में विझंदा आहियो, पोइ इन परचम खे कीअं हेठि कयूं? ख़बरदार दोस्त, कंहिंखे बि जेकॾहिं ॾिसनि त उनजे मथां ईमानी ज़िमेदारी थी बणिजे त उनखे झलबो, उनखे रोकबो ऐं इनखे हेठि थियणु न ॾिबो। अलाह सां इंशाअल्लाह असांखे हमेशह पंहिंजे इन नबवी परचम जे पूरे प्रोग्राम समेत सर बुलंद रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमायो। त अज़ीज़ान गिरामी, अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेका जान निसारनि जी जमात ॾिनी हुई, उहे हर वक़्तु पंहिंजो सिर तरीअ ते खणी इस्लाम जे सरबुलंदी जे लाइ हर वक़्तु कोशिश रहंदा हुआ। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको हुकुम फरमायो त बइस्तु अन वसात का हातैन, हेॾो मां परियों क़यामत विच में ॿियो को न ईंदो, ला नबी बादी मूंखां पोइ नबी नाहे त माना नुबूअत मुहम्मद रसूलुल्लाह जो प्रोग्राम क़यामत ताईं हलणो आहे। ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त असां नबियनि जी जमात सोन चांदी पैसो टको रुपयो पोइ ते न छॾींदा आहियूं जो उहा मीरास करे ऐं वारसनि में विरहाइजे। फरमाई त असां पोइ हिते इल्मु छॾींदा आहियूं, जेको इल्म खे वठंदो उनखे तमामु वॾो हिसो मिली वियो। छो त जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी मीरास ऐं तरको विरहाइजे हा त उन वक़्त जे माण्हुनि में विरहाइजी पूरी थी वञे हा, को हिसो खणे हा, को हंधु खणे हा, को टपड़ खणे हा, कंहिंखे शइ खपे हा, कंहिंखे खजी खपे हा, कंहिंखे बाग़ जो टुकुर मिले हा, विरहाइजी वञे हा, जान छुटी थी वञे हा। पोइ चऊं हा त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो वरसो उन्हनि खयो, खाइण पीअण जूं शयूं उन्हनि खयूं, बाक़ी इल्मु असांखे मिलियो। अल्लाह अकबर, अल्लाह जे रसूल फरमायो त न ईअं न आहे। अजब थियो त ख़ैबर जे ज़ियारत जो मौक़ो मिलियो हो घणा साल पहिरियों, ख़ैबर वियासीं, उते बाग़ हुयो जेको अॼु ताईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो वक़्फ़ आहे, तव्हां असां मुस्लमाननि जे लाइ हिकु जहिड़ो वक़्फ़ आहे। खजूं बीठियूं हुयूं, अवां वटि हिते खजी पचण खां पोइ फौरन लाहे वठंदा आहियूं, सुकाइणी हूंदी तॾहिं बि हेठि, जे रंधींदासीं तॾहिं बि हेठि, जे सांडींदासीं तॾहिं बि हेठि। पर उतां जे खजनि जो तरीक़ो इहो हो त खजी मथे थी पकी सुकी वई, उहा मथे टंगी पई आहे। हाणे बि पटियो त ख़ुश्क तव्हांखे खारकूं मिलंदियूं। असां घुमिया फिरासीं, उस्ताद हुया उतां जा, मदीने मुनव्वर जा जामिया जा उस्ताद साण, पर पुछण जी न ज़रूरत थी ऐं न वरी कंहिं हिकिड़ी खारक पटे खाइण जी ज़रूरत महसूस थी। छो त अलाह तो ॼाणे अलाए कंहिंजूं आहिनि, तालिब हुयासीं। जॾहिं वापसि आयासीं तालिब हुया, 2-3 बसियूं भरियल जामिया जूं। मोटी जो पहुतासीं त उते गॾु कमरे वारो छोकिरो थो चवे त कतल खाईंदे। मां चयुमि खारका काॾो आंदई? चई त ख़ैबर मां। मां चयुमि तो कंहिंखां पुछी पटियूं?
चई मां कंहिंखां पुछियूं त कोन, पोइ मां चयो कंहिंजियूं आहिनि? चई अलाह तो ॼाणे। पोइ मां चयो कीअं पटियई? ख़ुदा जा बाना मां न खाईंदुमि। ख़ैर सुबुह थियो, वियासीं उस्तादनि खां वञी पुछा कईसीं। अलाह अकबर। पुछियोमांसीं ख़ैबर में जेका असां कल्ह वियासीं ख़ैबर ॾिसण, उते खजूर हुई, खजूं हुयूं, खारका हुयूं, इहे कंहिंजूं आहिनि? चई दादा तव्हां जूं, असां जूं, सभिनी मुस्लमाननि जूं। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो वक़्फ़ आहे, इहो क़यामत ताईं मुस्लमाननि जी मिल्कियत आहे। त मां अर्ज़ु कयां त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त असां रुपयो टको पोइ हिते न छॾींदा आहियूं, असां छॾींदा आहियूं इल्मु, वरसो इल्मु आहे। हिते दुनिया में हर को माण्हू वरसे ते गाहट ॾींदो आहे त मूंखे मिल्कियत मिले, मूंखे ज़मीन मिले। फरमायूं त जेकॾहिं वक़्तु ऐं सआदत ऐं नबवी प्रोग्राम खपेव त असांजे क़ुरान जे इल्म खे सीने सलाहिजो। तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ान गिरामी, असां माण्हुनि खे बि घुरिजे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो जेको असली वरसो आहे उहो असां वटि अलाह जे क़ुरान जे तालीम जे शकिल में आहे। ऐं हे मदारिस जा जलसा ऐं हे सभु प्रोग्राम सभु इन जी कड़ी ऐं हिसो आहिनि। तंहिंजे करे असां हिननि जलसनि में अचण खां पोइ जलसे ईंदड़ दोस्तनि खे मां गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे जॾहिं बाज़ारि वेंदा आहियो त उतां सौदो वठी ईंदा आहियो। खारकुनि जी बाज़ारि मंडीअ में वेंदो त उतां खारका वठंदव, अन्न मंडीअ में वेंदो त तव्हांखे अन्न जी जिन्स उतां हथ हलंदी। त मां अर्ज़ु कंदुमि तव्हांखे त हीअ क़ुरान ऐं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सुन्नत ऐं दीन ऐं शरीयत जा गॾजाणियूं ऐं जलसा आहिनि। हितां तव्हां हिकिड़ी शइ वठी मोटो त जंहिं दोस्त जा बचड़ा मदरसनि में पढ़नि था इन्हनि खे मां मुबारकूं ॾींदुमि। अलाह तव्हांजा बचड़ा शाल पंहिंजे दीन जे रस्ते में क़बूल कंदो। पर जिन जा नथा पढ़नि उहे पंहिंजा कन खोले ॿुधनि त तुंहिंजा बच्चा छो नथा पढ़नि? जे इन में तुंहिंजी कोताही ऐं सुस्ती आहे त क़यामत जॾहिं अलाह पुछंदी त नेमत ॾिनी मां पोइ उनखे छा कई, पोइ अलाह खे कहिड़ो जवाबु ॾींदे? ऐं जेकॾहिं तो बचनि सां कोशिशि कई आहे ऐं हो न पढ़ियो आहे त पोइ अलाह फरमाए थो त कंहिं माण्हू जी ज़रे जी कोशिशि खे मां कामयाबु न कंदुमि, नाकाम न कंदुमि। अलाह तो फरमाए थो अल्लाह सलिल इंसान इल्ला मा सा, इंसान कोशिशि कई हिकिड़ी थींदी आहे कोशिशि, ॿी थींदी आहे कामयाबु। रब थो फरमाए त मां नतीजो कोशिशि ते ॾींदुमि, छो त कामयाबु करणो न करणो अलाह जो कमु आहे। तूं कोशिशि करे पंहिंजे बचे खे मदरसे में हाणे पढ़ाईंदे, तुंहिंजी कोशिशि पूरी थी वई, हाणे पढ़णु ऐं पूरो करणु उहो हुनजो कमु आहे। तंहिंजे करे अलाह तोखे तुंहिंजी कोशिशि जो बदिलो ॾींदो। जेके बि असांजा दोस्त वेठा आहिनि सभु अज़म कयो त बचनि खे क़ुरान पढ़ाईंदासीं। मां अव्हां खां पुछंदुमि अबा हींअर चोट जंग कंहिंजी थी हले? यहूदियुनि ऐं नसारनि जी पाण में? हा, हिंदुनि ऐं यहूदियुनि जी पाण में न, कुफ्र ऐं इस्लाम जी जंग थी हले। मुस्लमान में अल्लाह ताला हिकिड़ो तौहीद ऐं इत्तिफ़ाक़ रखियो आहे, छो जो कलमो हिकिड़ो आहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। तुंहिंजो मुंहिंजो दुनिया जे ख़िते ते जेको मुस्लमान थींदो इहो कलमो पढ़ंदो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जाथे बि हींअर जंग आहे, जे शाम में बचा था कुसनि, अल्लाह अकबर चवनि था त जीअं असां अबा जलसनि ते आया आहियूं ईअं मुस्लमान पंहिंजे बचनि जूं कतारूं खणी क़ब्रिस्तान था वञनि। जिन माण्हुनि इहे सभु शयूं ॾिठियूं आहिनि इन्हनि ज़रियनि में, फ़ोननि इन्हनि में, उहे अखियुनि ॾिठा वाक़िया था ॿुधाइनि त हीअं जो मुस्लमाननि जी कतार थी हले त 50-50, 100-100, 200 माण्हू मासूम बचड़नि जा जनाज़ा कफ़न में वेड़ी क़ब्रिस्तान खणी था वञनि। हिकु वक़्तु 50, 100, 200, 500 जनाज़ा हली बचनि जा पूर। मुस्लमान जे बचनि जी नस्ल कुशी छो थो थिए? जो परियों फिरौन आहे ऐं हेॾो नबवी जमात आहे, हेॾो अलाह जी जमात आहे। इहे सभु आज़माइशूं आहिनि मुस्लमाननि जे मथां। ऐं एतिरो काफ़र छो थो उपड़े, काफ़र एतिरो ज़ोरावर छो थियो आहे? इन जो वजह इहो आहे जो असां अलाह जे क़ुरान ऐं दीन ऐं सचाईअ जो तरफ़ छॾियो आहे। जीअं तव्हां मौलाना जन खां आख़िर में ॿुधो त 3 शयुनि जी तव्हां एहतमाम ऐं ज़िमेदारी संभालियो त निमाज़ूं तव्हां जूं वक़्त ते हुजनि, तहारत पाकाई हुजे ऐं क़ुरान सां तव्हांजी दामन चिंबड़ियल हुजे ऐं तव्हां जूं दुआऊं सयूं सिधियूं 5 वक़्त मस्जिद में अलाह वटि पहुचनि। अलाह सुब्हानो ताला थो फरमाए त उदऊनी अस्तजिब लकुम। मां तव्हां खां थो पुछां त अलाह जे क़ुरान में कूड़ थी सघे थो? ऐं अलाह वाइदे जी ख़िलाफ़ वर्जी करे सघे थो? इन्नल्लाह ला युखलिफुल मिआद। अलाह वाइदो असुल न फिटाईंदो आहे। रब थो फरमाए त बाना दुआ घुर त मां क़बूल आहियां, तूं दुआ घुर। ऐं हेॾो मजमो असांजो सभु मुस्लमान गॾिजी ऐं दुआ घुरऊं, पोइ अलाह ताला वाइदे ख़िलाफ़ी कंदो? सुवाल ई पैदा नथो थिए। तंहिंजे करे असांजी कोताही आहे जो निमाज़ूं असां जूं वञनि
अलाह जे सॾ ते जी करणो असांखां न पुॼे ऐं दुनिया में माण्हुनि खे मिनथूं करणु पुॼनि पर हीअं अकेलाईअ में अलाह जे आॾो हथ खणी त मुंहिंजा रब तूं असांजे हाल ते रहम कर। अलाह तूं मुस्लमाननि जी हिफ़ाज़त कर। अलाह काफ़र ऐं कुफर वारा जेके असां मुस्लमाननि खे तकलीफ़ूं था पहुचाइनि, जिन जा नंग, जिन जा बच्चा, जिन जूं जानियूं, जिन जा कुराड़ा, जिन जा जवान, जिन जा माल, जिन जूं मिल्कियतूं महफ़ूज़ न आहिनि, जिन जो दीन इस्लाम अलाह ताला हो ज़ियान करणु था चाहिनि, रब तूं इन्हनि खे तबाह बर्बाद कर। जे तव्हां असां सभु गॾिजी दुआ घुरंदासीं अलाह न ॿुधंदो? ज़रूरु ॿुधंदो, पर इन में कोताही ऐं क़ुसूर असांजो आहे। जो चवंदा आहिनि त माउ बि ॿार खे बुबो तॾहिं ॾींदी आहे जॾहिं ॿारु रोंदो आहे। असां अलाह जे आॾो न रोऊं न कूकूं, असांखे अलाए छा छा थो खपे। अलाह जी नुसरत थी खपे, कुफर जी तबाही ऐं बर्बादी थी खपे, इस्लाम जी ज़र बुलंदी थी खपे। अज़ीज़ो, तव्हांखे इहे कणक जो फ़सुलु खपे थो की नथो खपे? पोइ फुटाइणु तव्हांजे वस आहे, संग कढणु तव्हांजे वस आहिनि, इन में अनु भरणु तव्हांजे वस आहे। तुंहिंजे वस में कहिड़ो कमु आहे? ॿिज खणी वञी छॾणु। इहो कमु तूं करे आ, बाक़ी सभु कमु अलाह कंदो। तूं निमाज़ पढ़, तूं क़ुर पढ़, तूं पंहिंजे बचनि खे मदरसनि में आण, तूं सचाई ऐं इख़लाक़ ऐं इख़लास जो इरादो, अलाह अलाह जे रसूल जे फर्माबरदारी जो इरादो तूं रख, बाक़ी कामयाबी ते पहुचाइणु पोइ अलाह जो कमु आहे। बाक़ी नियतूं असां जूं खोटियूं, बाक़ी पोइ उज़र घणा थींदा। दुनिया जे कमनि जे लाइ असांखे वक़्त बि आहिनि, छोरनि खे स्कूलनि में पढ़ाइण जे लाइ असां वटि फीसियूं ऐं पैसा बि आहिनि। जे असांजे टंगुनि में सूर थो थिए त तॾहिं जॾहिं छोरो असां पंहिंजो अचे मदरसे में छॾींदासीं। ख़ुदा जा बाना तोखां कुझु न घुरंदा आहिनि मदरसे वारा, ख़ाली भली तूं 100 एकड़ जो मालिक हुज, हिकिड़ो बुक कणक जो बि खणी न खणी आहे मदरसे में, तोखां न पुछंदो मदरसे वारो त ज़मीन घणी अथई, कुझु अथई की न अथई, तुंहिंजो छोरो साल रहंदो, इनखे हिकिड़े ॾींहं जी मानी त ॾेई वञ न न, पर तूं पंहिंजो ॿारड़ो रुगो हिते ॾेई वञ, पोइ सॼी कफ़ालत मदरसे जे मथां आहे ऐं तुंहिंजी ऐं तुंहिंजे बचनि जी सॼी तुंहिंजे ख़ानदान जी इनशा अल्लाह क़बर जी नजात बि हिन मदरसे क़ुर जे ज़रिए थी ॾेई। अज़ीज़ो, तंहिंजे करे कुझु ॾाहा थियूं, असां ॾाढा ॾुखिया था थियूं। मां अर्ज़ु कयां तव्हांखे अलाह ताला शाल उन्हनि मुस्लमाननि ते बि रहम करे, उन्हनि तो अलाह ताला ॾुखिया ॾींहं हटारे। बर्मा जे मुस्लमाननि जा अहवाल ॿुधाव की न कोन ॿुधाव? शाम जे मुस्लमाननि जा अहवाल ॿुधो था की न कोन था ॿुधो? पर चवंदा आहिनि त हंधु उहो सड़े जाते बाहि भरे। असांजे ईमान जी कमी आहे जो असांखे इहो ॾंभ ऐं तव नथो अचे, न त इहो तव असांखे अचणु खपे। ऐं तव्हां असां वटि आख़िर इहे हालात छो नथा थियनि? उन्हनि जो वजह है अलाह जो क़ुर ऐं इन जे मदरसा अथव जेके ज़ामिन आहिनि, ऐं उलमाए हक़ जी जमात आहे जेका हक़ जो झंडो बुलंद कयो बीठी आहे। मां अर्ज़ु कयां जेसिताईं चौकीदार मज़बूत हूंदो आहे, चोरनि जो भली ॿाहिरों अटालो अचे, हिकिड़ो चौकीदार रुगो बंदूक खयूं मोर्चे में वेठो हूंदो आहे न त 100 चोर जे टोले खे पोइ हिते मोटाईंदो आहे। त उलमाए हक़ जी जमात अथव, हीअ जमियत उलमाए इस्लाम अथव जेका इस्लाम जो झंडो बुलंद खयूं वेठी आहे। हर महाज़ ते कुफ्र ऐं काफ़रनि जे एजेंटनि जे हर साज़िश ऐं कोशिश खे टक्कर हणी ऐं पोइ ते हटाईंदी थी वञे। पर रज़ा इन हक़ जी जमात सां तो असांखे त गॾु हलणो आहे न। जे न कंदे त पोइ नतीजो बर्मा ऐं शाम में अखियुनि सां ॾिसी चुको आहे। अलाह सुब्हानो ताला थो फरमाए त जेकॾहिं तव्हां अलाह जे फर्माबरदारी खे, क़ुर जे मथां अमल खे, दीन इस्लाम खे, नबी सुहिणे जे सुन्नत खे छॾींदव त पोइ इन जो नतीजो ख़राबु ॾिसणो पवंदो। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी आहिनि ऐं उन में ताबईन आहिनि। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु जो ज़मानो आहे। हज़रत अबू उबैदा बिन अल जर्राह सिपह सालार आहे, काफ़रनि जे किले ते वञी कड़ो चाढ़ियो अथऊं, पर महीने थी वञण जे बावजूदि किलो नथो खुले। न त किलो ॾींहं 2 3 4 5 हफ़्ते में खुली वेंदो आहे, नथो खुले। ख़त लिखी तकिड़ो हज़रत उमर साईं ॾे त अमीरुल मोमिनीन खां पुछी चो साईं किलो फतह नथो थिए, रहनुमाई कयो, छा कयूं? मोट ते जवाबु आयो, राति जो अचे कासिद पहुतो, चई त हज़रत अमीरुल मोमिनीन थो फरमाए त कोशिश कयो मतां सुन्नतुनि में कोताही हुजे, मतां सुन्नतुनि में कोताही हुजे। अबा असां वटि फर्ज़नि में त कोताही कोन्हे न। अल्लाहु अकबर। ॿियो त छॾ, जंहिं सुन्नत पढ़ण में असांखे वुज़ू करणो पवे, बीहणो पवे, रुकू क़ुर पढ़णो पवे, रुकू कयूं, सजदो कयूं, अदा मोमिन त हुजे त इनखे तकलीफ़ न सम्झंदो। पर तकलीफ़ एतिरी त आहे जो उथी बीठासीं, रुकू कयोसीं, सजदो कयोसीं। पर जेका नबी सुहिणे जी सुन्नत, जेका सभिनी नबियनि जी सुन्नत आहे, उन खे वरी मुस्लमान ख़र्च करे ऐं तकलीफ़ करे वरी कूड़ाए नाली में उछलींदो आहे।
हाणे ॿुधाए त तुंहिंजो असांजो बचाव मुमकिन आहे? अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि त इन अल्लाह यर्ज़ुकुकुम बिसुलहाइकुम व दुअफाइकुम, अल्लाह तव्हांखे ॾींदो आहे तव्हांजे भलारनि जे करे ऐं तव्हांजे कमज़ोरनि जे करे। अहिड़ा मासूमड़ा, ग़रीबड़ा, जीतामड़ा, ॿारड़ा नंढड़ा जिन जो को गुनाह कोन्हे, सादड़ा ऐं ॿिया तव्हांजा नेक वॾा सालिह भलारा, अल्लाह ताला पोइ इन जे करे कचे कांडे खे न ॾिसंदो आहे, पोइ सभिनीनि खे ॾेई छॾींदो आहे। अज़ीज़ो, बाक़ी जे असांजा जहिड़ा अफ़ाल आहिनि न, त होॾो सहाबा जी जमात ऐं सहाबा सां गॾु ताबईन जी जमात हिकिड़ी सुन्नत ॻोल्हियूं। सुन्नतुनि में कहिड़ी कमी आहे? को साहबी ॾाढी कूड़ हूंदो? कंहिं साहबीअ खे सूट ऐं पैंट पियल हूंदो यहूदियुनि जहिड़ो? कंहिंजे बाह में धागड़ो ॿधल हूंदो? वरी हिन आंगूठे में अशहद ऐं हिन में वरी मुंडियूं पाईंदा वतंदई, हिंदुनि वांगुरु, यहूदियुनि वांगुरु, नसारनि वांगुरु। हिननि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हिननि टिनि आंगुरनि में मुंडी न पाइबी, हिन में जंहिंखे ज़रूरत हुजे त भली पाए, चीच ऐं बाच हिननि पोयनि ॿिनि में। असांजा मुस्लमान वरी हिननि टिनि में पायूं अथनि जिन में नबी सोणे मनो कई आहे। कमु कंदा सुन्नत जे ख़िलाफ़। अॻे हुननि खां रुगो जंग ऐं ग़फ़लत जे करे थोरी सुन्नत रहिजी वई। जाचऊं त छा आहे? चई त ॿियो अल्हम्दुलिल्लाह ॾाढियूं पूरियूं आहिनि, पटका पूरा आहिनि, लिबास गोॾ पंहिंजो सलवार अध पिनीअ ते या गोॾ अध पिनीअ ते लॻी पई आहे, जेका शइ खुटे थी रुगो ॾंदण कोन्हे। चए त पोइ वारो कयो, इहा हिकिड़ी शइ हिमत कयो, रातो राति खबड़नि जूं बबरनि जूं पाड़ूं पटिजी वयूं, सुबुह जी निमाज़ ते जो सभिनीनि खे ॾंदण हथ में। अल्लाह ताला इन हिकिड़ी सुन्नत मुकमल थियण जे करे, अदा सुन्नत मुकमल ईअं थियो जीअं लाउड था हलनि न। हिकिड़ो माण्हू जो पियो त विच मां तार जी हेतिरी टुकड़ी कटे वञे, केतिरी? कणक जे दाणे जेतिरी। लाउड हलंदो? सा बि हिकिड़ी कटे, पर पोइ उहा जो हीअं टुकड़ी जो मिलाए त उते जो उते बड़को करे लाउड हली पवंदो। ॾिठूं त नबी सोणे जे साहबा मां हिकिड़ी सुन्नत ॾंदण जी रुगो खुटी पई। सुबुह जे निमाज़ ते ॾंदण शुरू कयूं, कचड़ी मंझंदि ताईं किलो फत थियो। काफ़रनि चयो त असां हथ खयासीं, जीअं चओ तीअं कंदासीं। हाणे ॿुधायो त असांखे जे तकलीफ़ूं थियूं अचनि, इन में अबा कंहिंजो ॾोहा? असांजो ॾोहा, ॾाढियूं असांजूं चट, ज़ाइफ़ूं असांजूं बेपर्दे, छोरा असांजा कुफुर पढ़नि, इस्लाम न पढ़नि। मुसलमानों कुझु गैरत कयो, तव्हांजा बच्चा क़ुरान नथा पढ़नि, तव्हां ॾोकड़ ॾेई बचनि पंहिंजनि खे स्कूलनि ऐं कॉलेजनि में था मोकिलियो। क़यामत में जॾहिं हितां तव्हांखे वठी अलाह फरमाईंदुई त पंहिंजे बचे खे छो तो मुंडी भॻी ही? तूं चवंदे न साईं अलाह थो ॾिसे, मां त हिनखे सूट कोट ऐं टाई ॿधी ऐं कॉलेज मोकिलियो। पोइ इन ई टाई सां रब चवंदो त हिनखे जहन्नम में वञी टंगियो। इन जे लाइ तो वटि सभु कुझु आहे, पर फर्क़ु पंहिंजे खे क़ुरान पढ़ायो अथई? इन खां पोइ चवंदो न साईं टाइम ई कोन्हे, वक़्तु तोखे क़ुरान जे लाइ न आहे। अलाह तो फरमाए जॾहिं तोखे क़ुरान जे लाइ वक़्तु न आहे त क़यामत में तुंहिंजी हिननि अखियुनि जी असांखे ज़रूरत न आहे। तॾहिं रब चवंदो त भली तुंहिंजो वॾो ऑफिसर थिए, पढ़ी ईंदो, सुभाणे थी ईंदो, पर पोइ इहो ॿार जेको पहिरियों त तोखे दुनिया में तुंहिंजे जॾहिं तुंहिंजे घर तुंहिंजे बंगले मां लोधे कढई त बा मां ऑफिसर जे बचनि खे तोवारी खंघ ऐं खंघारा नथा वणनि, तंहिंजे करे निकिरी ॿाहिरि थी ओताक में हली रहो। जॾहिं तोसां पुटु पंहिंजो इहो करई त पोइ यादि ईंदी त यार मुला मौलवी चवंदा हा अॻे कंहिं ज़माने में ॿुधंदा हुआसीं, पर हाणे ईअं थींदो आहे। तंहिंजे करे अदा पंहिंजो क़दुरु कर। इहे सभु दुनिया जूं ॻाल्हियूं आहिनि, हिते दुनिया में धिका खाई ख़ैरु आहे, पर जॾहिं क़यामत जे ॾींहुं पुछा थींदई न, जॾहिं तुंहिंजो ॿार क़ुरान न पढ़ण जे करे अलाह वटि सज़ा पाईंदो, पोइ चवंदो त रब मां त अबे जे चाचे जे मामे जे वॾे नंढे जे चवण में हुयुमि, अलाह मां त बेवस हुयुमि। मां जिन माण्हुनि पंहिंजनि बचनि खे मदरसे छॾियो उहे छुटी जन्नत वञी पहुता, पर अबनि ॾाॾनि पंहिंजनि खे 70-70, 60-60, 80-80 माण्हू वटियूं जन्नत हलिया विया। रब मां पंहिंजी जान न बचाईंदुमि, इन में ॾोह सॼो अबे। रब मूंखे अज़ाब रुपयो ॾे त अबे खे ॿ रुपया अज़ाब ॾे। पोइ खपई इहो अज़ाब? न खपई त इते कोशिश कर, अज़म कर त इंशाअल्लाह बचनि खे क़ुरान पढ़ाईंदासीं। अल्लाह शाला असांजे बचनि खे क़ुरान जी तालीम नसीब फरमाए ऐं दीनी गैरतदार नबी सोने जे सुन्नत सां मोहब्बत कर। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि त मन अहया सुन्नती इंद फसाद उम्मती फलहु अजरु मिअत शहीद। उम्मत जे फसाद ऐं विगोड़ जे वक़्तु जेको मुंहिंजी हिकिड़ी सुन्नत जीआरींदो, अल्लाह उनखे 100 शहीद जो अजर ॾींदो। तंहिंजे करे ॾाहो थी अदा नबी सोने जे सुन्नतुनि खे अपनाए, दीन खे अपनाए ऐं क़ुरान जी तालीम खे आम कर, त इंशाअल्लाह तुंहिंजे हिन तालीम आम करण जे करे हीअ जो रोशनी फैलबी त इंशाअल्लाह दुनिया सॼी में रोशनी फिरींदी। अल्लाह शाला असांखे दीन जी तालीम खां असां वफ़ादारी निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह तो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह व कूनू मा सादिक़ीन। ए ईमान वारा अल्लाह खां डिजो, सचनि सां गॾु हुजो। असां सचनि सां गॾु आहियूं? जे असां मुसलमान अबाकल में पढ़ंदा हिते घणा आहिनि कि न हिंदू घणा आहिनि पाकिस्तान में? मां त ॾिठो अथमि त खोड़ इज़त वारा हिंदू जेके हक़ीक़ी इज़त ॼाणनि था, गैर मुस्लिम उहे बि आलमनि सां ताल्लुक़ था रखनि। छो? चीज़ सचाई आहिनि। अफ़सोस असां मुसलमाननि ते, असां मुसलमान वरी सचनि खे छॾी वञूं। सच थो ॿुधायां त मां जेकॾहिं नाला खणंदुमि त अलाए कतार हिंदुनि जी ॿुधाए वेंदोमांव, त हुननि जी उलमा सां मोहबत, उन्हनि ते एतबाद,
वेंदे दुआऊं घुराइनि उन्हनि खां त साईं दुआ घुर असांजे लाइ त बचा चाक थियनि दुआ घुर त हे मसइलो हल थिए दुआ घुर त हे कमु थिए असांजा अलाह असांजी आसानी करे हिंदूअ खे एतिरो एतमाद आहे ऐं मुस्लमान खे वरी इहो एतमाद आहे त साईं हाणे जेकॾहिं पी न चढ़ी त पोइ असांजा कम कीअं थींदा अहिड़ा पटका ॿधाईंदे जहिड़ा हाणे अथई हाणे वार खुसिया अथई मथे दफ़े जेकॾहिं उहा चढ़ी त पोइ खल बि टिकणी जी पटींदई अदा कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कयो अलाह खां डिॼो अलाह तो वधे तक़ुल्लाह वकूनू मां सादिक़ीन अलाह खां डिॼो सचनि जो साथ ॾियो मुसलमान ॾिसंदो ईअं त अल्हम्दुलिल्लाह ॻाल्हियुनि में गॾु बीठा आहिनि निकाहनि में शादियुनि में ॻाल्हियुनि मुहाड़ियुनि में जनाज़नि में गॾु आहिनि पर जेकॾहिं जिते क़ुर जे निज़ाम खे मथे करण जे लाइ उलमाए हक़ जमा था थियनि त पोइ उते वॾेरे जी मजबूरी पंहिंजी मजबूरी छोरे जी नौकरी जी लालच ॿुधाए त सही तूं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए त जॾहिं पेट में तुंहिंजी माईअ खे ॿार न थिए शादी थी 5 साल थिया तुंहिंजे पुट खे ॿार नथो थिए हाणे नुंहुं तुंहिंजी वेठी थी तो रोए तुंहिंजे आलो सुभाणे शाम त अबा मूंखे बचो नथो थिए पोइ इन वक़्तु त कॾहिं MPA साहब वज़ीर आज़म सदर साहब कंहिं बिलावल हाउस जो दर वञी खड़काए न त माईअ खे बचो नथो थिए बचो ॾियो इते अलाह जो दर खड़काईंदे वरी जॾहिं बचो थियो त पोइ उन वक़्तु वरी इन बचे खे वरी क़ुर जे निज़ाम जे ख़िलाफ़ तूं बीठो भड़काईंदे आहीं रब तो फरमाए त बचो अहम की न मानी अहम अबा मानी त जाते किथे मिलंदी अलाह जे नाम ते मिलंदी आहे को बचो ॾींदी अलाह जे नाम ते रब तो फरमाए त बचा ॾियां मां औलाद ॾियां मां सिहत मां ॾियां अखियूं मां ॾियां कन मां ॾियां वरी जॾहिं तोखे शैतान दड़को ॾेई त जे छोरो तुंहिंजो न पढ़ियो त बुख मरी वेंदे अल्लाह अकबर बुख मरनि पर अंग्रेज़ मरनि जिन खे पंहिंजे रज़ाक ते ईमान न आहे जेको माण्हू सुबुह खां शाम ताईं अलाह जो क़ुर वेठो थो पढ़े इन्हनि में बुख न घणे खाइण जे करे बीमार ज़रूरु थींदा अथई पर बुख जे करे कॾहिं बि तोखे इल्म वारो कोन्हे तालिब को मदरसो तोखे कमज़ोर नज़र न ईंदी हली ॾिस तूं हली हिकु मदरसो तोखे घुमायां अल्हम्दुलिल्लाह ॿारड़ा जेतिरो बि ॿाहिराड़ी गुरबत में वेंदे न पोइ बि चङनि भलनि खां इंशाअल्लाह सुखिया ऐं तोखे ख़ुशि नज़र ईंदा तंहिंजे करे अदा पंहिंजे बचनि खे बुख जे भउ खां न मार तूं हक़ वारी जमात जो साथ छॾे थो वञे इन ते त तुंहिंजे छोरे खे नौकिरी मिले कुझु न थींदी कुझु न थींदी अलाह तो फरमाए त इन अल्लाह हुव रज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन रिज़्क़ अलाह जे मथां आहे तंहिंजे करे ॾाहो थी सियाणो थी पंहिंजे बचनि खे दीन पढ़ाए जेकॾहिं हिननि कुफ्र जी मुसीबतुनि खां पंहिंजी जान बचाइणी अथई आईंदो पंहिंजो नसुल बचाइणो अथई हीअ पंहिंजी धरती बचाइणी अथई ऐं इन फ़लस्तीन ऐं बर्मा जहिड़े ज़ुल्मनि खां पंहिंजो ख़ितो बचाइणो अथई त अलाह जे क़ुर जो झंडो मथे कर ऐं जंहिं हिननि ज़ालिमनि खे तूं हाणे साथ थो ॾे ऐं मथे थो करे हिकिड़ा हिननि जा कमबख़्त ऐं कमीना आहिनि जेके असांजे अॻुवाणनि ऐं आलमनि ते तनक़ीदूं था कनि हज़रत मौलाना फज़लुर रहमान जे शान में जेके हिननि टीवीअ वारनि गुस्ताखी रखी आहे अलाह सुब्हानहू तआला हिननि खे दुनिया में बि मथां लानत विझंदुनि मरनि त पोइ ॾिसनि त इन्हनि जे लाइ अॻु वाट अलाह ताला जेकॾहिं जीअरे क़बर टांडनि जी मुस्लमाननि खे न ॾेखारे त पोइ हैफ़ ॾिजो ऐं वरी हे हुकूमतूं जेके वेठा आहिनि त सिंध जी हुकूमत वॾे में वॾी दुश्मन आहे मदरसनि जी दीन जी क़ुर जी इहो सभु तव्हां असांजे कुल्हनि ते आहे न मां अर्ज़ु कयां त बा जेको चोर कंहिं माण्हूअ जे घरां मानी खाई ऐं वञी आधी राति जो चोरी कंदो आहे त रंधु उन जे ओताक ते ईंदो की न असांजे ॻोठ ॾे ईंदो उन जी ओताक वटि भई ख़बरदार मुस्लमान जॾहिं तुंहिंजे वोटनि ते जेको कामयाब थी ऐं दीन इस्लाम जी मुखालफ़त थी थिए त क़यामत जे जॾहिं गद्दारीअ जे तार खे छिक ईंदी जीअं न सल हूंदी आहे सल थियल मच्छी हूंदी त माण्हू पोईंदा आहिनि सल करे हिकिड़े में इन सल खे जॾहिं छिक ईंदे न इन्हनि ज़ालिमनि जे वोट में तोखे बि क़ुर जे दुश्मनी में जहन्नम वञिणो पवंदो तंहिंजे करे तौबा करे छॾ जेकॾहिं पोयों जेका ग़फ़लत कई थी ऐं अज़म करे छॾ त इंशाअल्लाह मां अॻिते उलमा जो साथ ॾींदुमि ऐं इन्हनि दीन दुश्मननि जी मुखालफ़त कंदुमि मां तव्हां खां हिकिड़ो अलाह ख़ातिर सुवाल कंदुमि जवाबु ॾिजो अबा हिन पी हुकूमत क़ुर ऐं मदरसनि जी मुखालफ़त कई आहे की न हिमायत कई आहे पोइ हाणे तूं इन्हनि जो मुखालिफ़ थींदे की न हामी थींदे तूं अज़म कर त क़ुर जो हामी थींदुमि ऐं जेको क़ुर जो दुश्मन आहे उनजी मुखालफ़त कंदुमि अलाह तो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह ए ईमान वारा अलाह खां डिॼो वकूनू मां सादिक़ीन सचनि जो साथ ॾियो मा कान लिअहलिल मदीनति वमन हौलहुम मिन अल-अअराब अन यतखल्लफू अन रसूलिल्लाह अलाह तो फरमाए त मदीने वारनि खे या ॿाहिराड़ी वारनि खे कंहिंखे बि हक़ कोन्हे त अलाह जे रसूल खां पोइ ते थियनि वला यरग़बू बिअनफुसिहिम अन नफ्से ऐं नबी सुहिणे जी जान खां पंहिंजी जान खे प्यारो कनि हाणे अलाह जो रसूल कोन्हे पर उन जो क़ुर आहे की न कोन्हे हाणे अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे जहान में वियो पर असां वटि पंहिंजा वारिस आलिम छॾे वियो तंहिंजे करे क़ुर ऐं क़ुर वारा जेसि ताईं तो वटि ईंदई त तोखे ईअं साथ निभाइणो आहे जीअं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां उन वक़्त जे सहाबा निभायो
ज़ालिक बिअन्नहुम ला युसीबुहुम ज़मा। अल्लाह तो फरमाए त तव्हां कस न भाइजो, छो त इन दॻ में जॾहिं उन्हनि खे बुख ईंदी, उञ ईंदी, तकलीफ़ ईंदी, या को रस्तो लताड़ींदा उन में कंडो कुरलो लॻंदो, का गर्मी लॻंदी, का सर्दी लॻंदी, अल्लाह तो फरमाए त मोमिन तुंहिंजे क़दम क़दम ते काफ़र चिड़ंदो आहे ऐं दुश्मन खां जेका शइ तूं छॾाईंदे अल्लाह तुंहिंजो अमल सालिह लिखंदो। अल्लाह कॾहिं बि नेकोकारनि जो अजुर ज़ाया न कंदो। अज़म कर त इंशाअल्लाह इहे नेकोकार असां थींदासीं। वला युनफ़िक़ून नफ़क़तन सग़ीरा। रब तो फरमाए त जेकी कुझु इन रस्ते में खपाईंदो, ख़र्च कंदव, नंढो ख़र्च वॾो ख़र्च, को रस्तो कटींदव, के वादियूं टपंदव, अल्लाह ताला तव्हांखे लिखंदो इहो सभु तव्हांजे लाइ, जो अल्लाह ताला तव्हांखे ज़ोर सुहिणो बदिलो ॾींदो, तव्हांजे अमलनि खां वधीक सुहिणो बदिलो ॾींदो। अबा अल्लाह जो वॾो सुहिणो चवे त उहो सुहिणो केतिरो हूंदो? जेॾी अल्लाह जी अज़मत ऐं शान सूंहं बि ओॾी। असां कंहिं माण्हू खे जे सूखड़ी पाखड़ी ॾींदासीं त पंहिंजे क़द आहे न, की न अबा मूंखे ताक़त हुजे 1000 जी, मां 5000 जी सूखड़ी ॾींदुमि न, पर अल्लाह ज़मीन आसमान जो मालिक आहे, उहो तो चवे त मां सुहिणो बदिलो ॾींदोमांइ, त जहिड़ो रब तहिड़ी अथव सूखड़ी। अल्लाह शाला असांखे इन्हनि बदिलनि जे लाइक़ु बणिजई। पर हाणे इन बदिले जे लाइ तोखे हथ पेर ज़रूरु हणिणो आहे। अज़म कर त हे जेके क़ुर जूं ॻाल्हियूं ॿुधूं था इंशाअल्लाह इन ते अमल कंदासीं। अल्लाह तो फरमाए वमा कानल मोमिनून लियनफिरू काफ़ा। सभु जो सभु मोमिन कोन निकिरनि हा, पर इन्हनि मां हिकिड़ो टोलो कढो आहे पंहिंजो, जेके वञी दीन जी सम्झ सिखी अचनि हा, वॾा आलिम थी अचनि हा, मुफ़सिर थी अचनि हा, मुहदस थी अचनि हा, मुफ़्ती थी अचनि हा, फ़क़ीह थी अचनि हा, मोटी पंहिंजे क़ौम खे अचे ड्रिजारनि हा। मां तॾहिं तो अर्ज़ु कयां, हर हिकु माण्हू खे हक़ आहे त पंहिंजे बचनि मां हिकिड़ो बचो वॾो आलिम बणाए, बाक़ी क़ुर जी तालीम ज़रूरु सभिनीनि खे ॾे। पर जंहिंखे वक़्तु हुजे ऐं जंहिंखे फ़ाइदो हेॾो क़ुर मूं सम्झ में अचे, उहो त सभु बचा क़ुर तो क़ुर्बान कंदो। पर न त बि फ़र्ज़ु असां सभिनीनि जे मथां अथव बचनि खे क़ुर पढ़ायूं ऐं पंहिंजे बचनि मां हिकिड़ो अधु वॾो आलिम ज़रूरु कयूं। अल्लाह ताला असांजे बचड़नि खे क़ुर जी सभिनीनि खे सम्झाए दीन नसीब फरमाईंदो। अल्लाह तो फरमाए वलियुनज़िरु क़ौमहम इज़ा रजऊ इलैहिम। जॾहिं इहे मोटी पंहिंजी क़ौम ॾे ईंदा त उन्हनि खे अचे ड्रिजारींदा, लअल्लहुम यहज़रून, त मन उहे अल्लाह जे बेफ़रमानी खां बचनि, गुनाहनि खां बचनि। अबा बचो जो आलिम हूंदो त पीउ खे ॿियो न आहे त पहिरें पई मिंथूं करे, माउ खे मिंथ मेड़ करे चवंदो त अमड़े अबे खे चओ त ॾाढी रखे। अल्लाह जे रसूल जी सुन्नत आहे, अबे खे चओ त निमाज़ पढ़े, कॾहिं उनजे आलो पढ़ंदो, कॾहिं मिंथूं कंदुसि, कॾहिं पेरे पवंदुसि, कॾहिं पटको लाहे पेर ते रखंदुसि, अबा निमाज़ ते हलो, त हिकु न हिकु ॾींहुं इंशाअल्लाह हलंदो। ऐं जॾहिं पिणसि इन दीन जे रस्ते ते चढ़ियो न, अल्लाह जो कसम आहे इहो मरंदो ऐं पोइ ॾिसंदो त इन पुट जे अमलनि जे करे अल्लाह ताला कीअं थो हिन जी क़ब्र रहमत जो बाग़ बणाए। तंहिंजे करे अज़ीज़ो अज़म कयो त इंशाअल्लाह बच्चा दीन पढ़ाईंदासीं। अज़म करे छॾियो त इंशाअल्लाह पाण निमाज़ जा पाबंद थींदासीं, घर अलायाल खे पर्दो कराईंदासीं, रागनि गाननि बेहयानि ऐं बुछड़ाइनि जी पाड़ पटे छॾींदासीं। छाजे करे जो असां मुस्लमान आहियूं ऐं मुस्लमान जो इहो हक़ु न आहे। अल्लाह साईं इंशाअल्लाह असांखे बेहयानि बुछड़ाइनि खां बचाए, गुनाहनि खां बचाए, बदकारियुनि खां बचाए। हज़रत साईं शाह साहिब जन जो हे माशाअल्लाह कोशिश आहे, रब सुभानो ताला हिन जो मदरसो ता क़यामत क़ाइमु रखे। अल्लाह ताला इन्हनि खे, इन्हनि जी आल औलाद, इन्हनि जे वॾड़नि सभिनीनि खे रब सुभानो ताला हिन अमल सालिह जो बदिलो नसीब फरमाए। अल्लाह ताला आलम इस्लाम जे मथां रहम फरमाए। जेके वीचारनि शाम में मुस्लमाननि जे बचड़नि सां अज़ियतूं थियनि थियूं, अल्लाह ताला उनजी मदद फरमाए। अल्लाह ताला जिथे बि कुंड कुड़च में मुस्लमाननि सां काफ़र लड़नि था, अल्लाह ताला उनजी मदद फरमाए। अल्लाह ताला इस्लाम ऐं मुस्लमाननि ऐं मज़लूमनि जी मदद फरमाए। आलम इस्लाम ऐं ख़ासि तौर ते इस्लाम जे मर्कज़नि अरब शरीफ़ खे रब सुभानो ताला हर क़िस्म जे फितरनि ऐं ज़ालिम हुक्मराननि खां बचाए। अल्लाह सुभानो ताला असांजे हाल ते रहम करे। अल्लाह ताला असांजे बद अमलनि जे करे असांजे मथां के ज़ालिम मुसलत न करे, पर रब सुभानो ताला असांजे मुल्क जे मथां आदिल ऐं भला ऐं सचा हुक्मरान असांखे नसीब फरमाए। रब सुभानो ताला असांजे बीमारनि खे शफ़ा ॾे, गुमराहनि खे हिदायत ॾे, ऐं अल्लाह ताला जेके वफ़ात करे विया आहिनि उन्हनि जे क़ब्रनि खे जन्नत जो बाग़ बणाए। हेड़े औलादनि खे औलाद ॾे, औलाद खे नसीहत फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।